नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त अॼु तकबीराती तशरीक जी मुतालिक़ तमाम दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि। उन जा मसाइल ऐं उन जे पढ़ण जो तरीक़ो त कहिड़े टाइम पढ़जनि ऐं उन जे पढ़ण जा कहिड़ा ॾींहं आहिनि, तमाम मालूमात तव्हां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तो, तकबीराती तशरीक जा 5 ॾींहं आहिनि, यानी 9 ज़ुल्हज खां 13 ज़ुल्हज ताईं। ही 5 ॾींहं तकबीराती तशरीक पढ़ण जा ॾींहं आहिनि ऐं हिननि 5 ॾींहंनि में ही तकबीरूं पढ़णियूं आहिनि। प्यारा दोस्तो, तकबीराती तशरीक 9 ज़ुल्हज जी फजर नमाज़ खां 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं हर फ़र्ज़ नमाज़ जेका जमात सां अदा कई वेंदी आहे, उन खां फ़ौरन बाद सलाम फिराइण खां फ़ौरन बाद हिकु दफ़ो पढ़णु वाजिबु आहे ऐं 3 मरतबा पढ़णु अफ़ज़ल आहे। तकबीराती तशरीक ही आहिनि: अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। तकबीराती तशरीक शरई मुसाफ़िर ते वाजिबु नाहे, पर जेकॾहिं पढ़े थो त बहितर आहे। औरत ते बि वाजिबु नाहे, पर जेकॾहिं औरत पढ़े त बहितर आहे, पर औरत घटि आवाज़ में, हल्के आवाज़ में उन्हनि खे पढ़णु ज़रूरी आहे। ऐं अकेलो जेको जमात खां अलॻि नमाज़ पढ़े थो उन ते तकबीराती तशरीक वाजिबु न आहिनि, लेकिन जेकॾहिं हू पढ़े थो त बहितर आहे। प्यारा दोस्तो, ही हुई तकबीराती तशरीक जे मुतालिक़ अहम मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कई। मूंखे उमेदु आहे त ही मालूमात अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदी। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।